अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुमरो ऐबाहा फराशा सब खबेरी का नज़र हेडलाइन ते पीटीआई बानी जे ख़राब अख़बारो मामलो सेनेट ताईं पहुची वियो। राणा सनावला चयो आहे त पीटीआई बानीअ खे अख में तकलीफ़ जी शिकायत जनवरी जे पहिरें हफ़्ते खां हुई। जेल जे डॉक्टर तरफ़ां ॾिनल ड्रॉप्स 3 खां 4 ॾींहं इस्तेमाल कया विया। 16 ऐं 19 जनवरीअ ते बानी पीटीआई जी अख जो तिबी मुआइनो ऐं कुझु टेस्टूं कयूं वयूं। 24 जनवरी ते खेसि इंजेक्शन लॻायो वियो। राणा सनावला बानी पीटीआई जी अख बाबति तफ़सील सेनेट में पेश करे छॾिया। राणा सनावला चयो आहे त पीटीआई बानीअ जी सिहत ते सियासत न कई वञे। तहरीक इंसाफ़ जे बानीअ जो जेल जा डॉक्टर हर ॿिए ॾींहुं चेकअप कंदा आहिनि। 9 डिसंबर ते थियल चेकअप में बानी पीटीआई अख में तकलीफ़ जी शिकायत न कई। मुखालिफ़ धुर जो हुकूमत मथां पीटीआई बानीअ जे इलाज में लापरवाही करण जो इल्ज़ाम। पीटीआई बानीअ जो इलाज ज़ाती डॉक्टर खां कराइण जो मुतालबो। सेनेट में तहरीक इंसाफ़ जे बानीअ जी सिहत बाबति करारदाद आणण वारी तहरीक रद्द। पीटीआई मेंबरनि जो एहतजाज। राजा नासिर अब्बास चयो आहे त वाज़िह थी वियो आहे त पीटीआई बानीअ जे केस में लापरवाही थी आहे। फैसल जावेद जो चवणु आहे त अक्टूबर महीने ताईं पीटीआई बानीअ जे ॿिन्ही अखियुनि जी नज़र कुझु घटि हुई, जेका हाणे हिकु अखि मां वधीक घटिजी वई आहे। सेनेटर फैसल जावेद जो वधीक चवणु आहे त जेसीं ताईं बानी पीटीआई जो इलाज न थींदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो पार्लियामेंट साम्हूं एहतजाज ऐं धरणे जो ऐलान। रेड ज़ोन खे बंदि कयो वियो। रेडियो पाकिस्तान चोखां शारा दस्तूर बि अच वञ लाइ बंदि। पार्लियामेंट अंदरि ऐं ॿाहिरि पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। पार्लियामेंट लाजिज़ जा दरवाज़ा बंदि कया विया। महमूद ख़ान उचकज़ई जो चवणु आहे त बानी पीटीआई जी बीमारीअ खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। ॿुधायो वञे त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जे सरबराह जी अखियुनि जो नूर ख़तमु थी वियो त ज़िम्मेवार केरु हूंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त गुल प्लाज़ा सानहे जी ज़िम्मेवारी तस्लीम करियां थो। को बि हादसो थिए थो त उन जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। अदालती कमीशन जांच करे रही आहे। गुल प्लाज़ा जे मालिक गैर कानूनी तौर फ्लोर क़ाइमु कया। गुल प्लाज़ा जे निकिरण वारे रस्ते ते गैर कानूनी रुकावटूं तामीर थियल हुयूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त हर इमारत हुकूमत जी मंज़ूर थियल डिज़ाइन तहत ठहे थी। माण्हू जॾहिं दुकान या फ्लैट ख़रीद कनि त सिक्योरिटीअ जा इंतज़ाम ॾिसी वठनि। तस्लीम करियूं था त एतिरा साल गुज़रण बावजूदि पाणीअ जो मसइलो हल नाहियूं करे सघिया। सिविल सोसाइटीअ जे सहकार खां सवाइ को बि मसइलो हल थियणु मुमकिन नाहे। बांग्लादेश में नयूं चूंडूं। बीएनपी अकेले सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। सरकारी नतीजा अचण बाद बांग्लादेश जो ईंदड़ वज़ीर आज़म तारिक रहमान हूंदो। तारिक रहमान पारां कारकुननि खे जश्न मल्हाइण खां पासो करे मुल्क लाइ दुआ घुरण जी हिदायत। बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी ऐं इत्तेहाद पार्लियामेंट जे 300 सीटुनि मां 212 सीटुनि ते कामयाब। जमात इस्लामी ऐं इत्तेहादियुनि 74 सीटूं हासिल कयूं। शागिर्दनि जी जमात एनसीपी सिर्फ़ 6 सीटूं हासिल करे सघी। 12 सीटुनि ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उम्मीदवार कामयाब। सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। कंबर वगण गाजी खावर नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। जैकमाबाद ॻढ़ी संदादू मेहर मेहरापुर ऐं हालाणीअ में ज़िलज़िले मापींदड़ मर्कज़ मूजिबि ज़िलज़िले जी शिदत 5.6 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ शहदाद कोट खां 70 किलोमीटर ओभर ऐं उत्तर ॿुधायो पियो वञे। शहदादपुर जी अदालत कूड़ो पुलिस मुक़ाबिलो साबित थियण ते 15 इंचार्ज ऐं ॿियनि अहलकारनि मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। 6 महीना अॻु पुलिस मुक़ाबले दौरान नौजवान अयाज़ सांद खे मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। एडिशनल सेशन जज जी अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद मौजूदा 15 इंचार्ज ऐं अॻूणे एएसआई वारिस रिंद ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। केस में सिपाही मज़हर अली सिपाही अलह रखियो ऐं जांच ऑफिसर अब्दुल कादिर कीरियो खे बि नामज़द करण जो हुकुम। अदालत ज़ख़्मी नौजवान खे बरी करे छॾियो। नौजवान जे मसनूई टंग लॻाइण समेत ॿियो ख़र्च पुलिस पार्टीअ खे भरे ॾियण जो बि हुकुम।
कराची में काठोर लॻ M9 मोटरवे ते खौफनाक रोड हादसो औरतुनि ऐं ॿारनि समेत 13 ॼणा फौत केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी आयल टैंकर बस ऐं ॿियनि गाॾियुनि विच में टक्कर सबबि हादसो पेश आयो फौतियुनि में 3 मर्द 3 औरतूं ऐं 6 ॿार शामिल हादसे जे नतीजे में 2 मासूम भाइर 3 वरहनि जो इमरान ऐं 2 महीननि जो इब्रार पुट आमिर जान बि फौत थी विया फौतियुनि में 4 भाउ भेण 5 वरहनि जी रहीमा 12 वरहनि जी आफिया 14 वरहनि जो रिज़वान ऐं 25 वरहनि जो अमान पुट गुलाम जान बि शामिल फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी नाज़ुक हालत में इस्पताल मुंतकिल हादसे बाद M9 मोटरवे ते ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर राजू खानाणीअ वेझो ज़ाल ऐं मुड़िस जा लाश हथ 22 वरहनि जी लक्ष्मी जो लाश घर मां ऐं संदसि मुड़िस प्रेम जो लाश वण में टंगियल मिलियो पुलिस पहुची ज़ाल ऐं मुड़िस जा लाश इस्पताल मुंतकिल कया वाक़े बाद इलाइक़े में सोग वारी सूरत हाल पुलिस वधीक जांच शुरू करे छॾी